मुंहिंजा तारीख़ में अॼु जो ॾींहुं अॼु आहे 16 अक्टूबर 1605 ईस्वीअ ते शहनशाह जलालुद्दीन अकबर हिन जहान खे अलविदा कयो। 16 अक्टूबर 1916 ईस्वीअ ते क़ाइद आज़म जो ड्राइवर ऐं पाकिस्तानी फिल्मुनि जो मशहूरु अदाकार आज़ाद जो जनम ॾींहुं आहे। 16 अक्टूबर 1916 ईस्वीअ ते सहाफ़ी नवाज़ अली बलोच लाड़काणे में जनम वरितो। 16 अक्टूबर 1925 ईस्वीअ ते शाइर बिरबूदास वनीद जो जनम ॾींहुं आहे। 16 अक्टूबर 1926 ईस्वीअ ते मुहम्मद नादिर ख़ान अफ़गानिस्तान में इनक़लाबी मुहिम शुरू कई जंहिंमें 1200 माण्हू अजल जो शिकार थिया। 16 अक्टूबर 1930 ईस्वीअ ते ऑस्ट्रेलिया जो रांदीगर रिची वीनो जो जनम ॾींहुं आहे। 16 अक्टूबर 1935 ईस्वीअ ते अदाकारा शेला राय सिंघाणीअ जो जनम ॾींहुं आहे। 16 अक्टूबर 1945 ईस्वीअ ते अक़वाम मुतहिदा जे फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइज़ेशन FAO ते क़ाइमु थी। 16 अक्टूबर 1947 ईस्वीअ ते पाकिस्तान एयरफोर्स रॉयल एयरफोर्स खां चार्ज वरिती। 16 अक्टूबर 1948 ईस्वीअ ते बॉलीवुड अदाकारा हेमा मालिनीअ जो जनम ॾींहुं आहे। 16 अक्टूबर 1950 ईस्वीअ ते सहाफ़ी मुहम्मद इसाक मेमण जी पैदाइश जो ॾींहुं आहे। 16 अक्टूबर 1951 ईस्वीअ ते पाकिस्तान जे पहिरें वज़ीर आज़म ख़ान लियाक़त अली ख़ान खे शहीद कयो वियो। 16 अक्टूबर 1952 ईस्वीअ ते पाकिस्तान पहिरियों टेस्ट जेको इंडिया जे ख़िलाफ़ु नईं दिल्लीअ में खेॾियो। 16 अक्टूबर 1993 ईस्वीअ ते शाइर कहाणीकार ऐं सहाफ़ी नज़ीर शहज़ाद जो लाॾाणो थियो। हीअ त हुयूं अॼु जे हवाले सां तारीख़ मां कुझु झलकियूं ऐं हीअ ख़ूबसूरत मौसीक़ी जो इस्म सभिनी समातुनि जे लाइ।